अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व रफ़अना लक ज़िक्रक क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीनुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिमी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। अज 26 दिसंबर सन 2021 कब्बर शहर जे इन ग्राउंड में तहफ़ुज़ ख़त्मे नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां ई सालियानो प्रोग्राम जमियत उलमा इस्लाम ज़िला कंबर शहदाद कोट जे तरफां बिलखुसूस हाफिज हजरत मौलाना हाफिज उज़ैर गुल जागीरानी साहब जे मेहनतुन सां हजरत मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी साहब हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगैरी साहब हजरत मौलाना अब्दुल रज़ाक सोलंकी साहब सालारे इनकलाब इंजीनियर हाजी अब्दुल रज़ाक आबिद लाको साहब जे इन मेहनतुन सां
हजरत मौलाना अब्दुल हकीम अब्बासी साहब केड़न जा नाला खणा दोस्तों। ऐं अल्हम्दुलिल्लाह ही जलसो एडो त ताकत वारो बणजी वियो आ जो अॼु मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त हिन जलसे थियण सां चङनि भलनि जा वुज़ू भॼी पिया जेके कंबर शहर भॼी विया। अखियुनि मां लाड़काने मां आयुमि त कंबर शहर शॾियूं भॻा पिया वञनि। चओ इंशाअल्लाह बातिल भॼंदो हक़ ईंदो त चओ बातिल भॼी वेंदो। शेर अचण वारा ने इंशाअल्लाह कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान साहब जा फर्जंदे अर्जमंद हजरत मौलाना असद महमूद साहब भी पहुंचण वारा ने इंशाअल्लाह। ऐं कायदे सिंध फर्जंदे शहीद इस्लाम हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो साहब इंशाअल्लाह नारन जे गूंज में पहुंचंदा। हाणे ये डाओ आवाज ही न था जो ॾाढा जो इंशाअल्लाह ॾाढा मोहब्बत सां चओ इंशाअल्लाह। सॼो कंबर चओ मुजाहिदन सां अॼु सॼे कंबर जे घिटी घिटी में रोड रोड ते चओ मुजाहिद पहुची विया आहिनि। चओ इंशाअल्लाह तौहीद हिन कंबर खे घेरो कयो आहे। चओ इंशाअल्लाह चङा भला भॼी वेंदा। ऐं चओ कादियाननि खे बि पात्र हणी करे हिन कंबर शहर मां कढंदासीं त कादियानियो ही शहर ही मुल्क तव्हांजे पीउ ॾाॾे जो मुल्क न आहे। चओ मोहम्मद मुस्तफा जे गुलामनि जो शहर आहे। जिथे मिले कादियानी डंडो हणी मार मार सिते कुते वारी कर कमीने सां कार। चो इंशाअल्लाह कादियानी भजदा। ही जमीयत उलमा इस्लाम जो ही कारकुन ही मुजाहिदन जो ही जेको काफिलो आहे इंशाअल्लाह हणी हंध कंदो ऐं मुल्क में इस्लाम जो कानून निज़ाम मुस्तफा जो उलमा जे मेहनत सां कायम थींदो। जो सॼी दुनिया जे अंदर जो मोहम्मद मुस्तफा जो निज़ाम कायम थींदो इंशाअल्लाह। और दोस्तों ये आशिक़ रसूल जमायत अचो अचो कंबर में कंबर जा मुसलमानो आशिक़ रसूलन जो काफिलो पहुची वियो आहे कंबर में। अयां त शुरात आहे अयां त सॼा आलिम कायद पहुते आहिनि। अचो ही उहा जमायत आहे जेका मदीने जे मीर इमामुल अंबिया जे मथां पंहिंजूं जानियूं फिदा करण वारी जमायत आहे। दोस्तों इश्क़ रसूल जी दावा करणु सवली आहे निभाइणु ॾाढो ॾुखियो आहे। घणा माण्हू ॿिया आशिक़ सॾाईंदा असां आशिक़ हो। चओ ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जंहिं माण्हूअ खे पंहिंजी जान खां वधीक मोहम्मद प्यारो न आहे इहो माण्हू मोमिन न आहे। चओ असां देवबंदियुनि खे जमीयत उलमा इस्लाम वारनि खे चओ पंहिंजी जाननि खां बि वधीक मदीने जो मीर प्यारो। सहाबा आशिक़ हा। मां तव्हांखे ॿिनि आशिक़नि जो वाक़ियो ॿुधायां। पोयों स्टेज ते काफ़ी असांजा काबिरीन उलमा जमीयत उलमा इस्लाम जा मौजूद आहिनि। दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो आशिक़ हो जंहिं इश्क में सॼी जान बच्चा ॿार घर फिदा कयो जंहिंजो नालो हज़रत मुसअब बिन उमैर हुयो। चओ न सुभान अल्लाह। काफ़िला वञनि था काॾे था वञो चई मदीने था वञो। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखंदो उन काफ़िले वारनि सां गॾिजी पियो मदीने आयो। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पीउ मजूसी हो भाई जो पूजारी। हज़रत मुसअब बिन उमैर वॾो पंहिंजे पीउ खे प्यारो हो। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पीउ खे चयो मां जेको आहे पंहिंजी पसंद शादी कंदुमि पंहिंजी पसंद शादी भी
कई हाई लेवल जा लटा पाई दो हाई लेवल जी जुती पाई दो हाई लेवल जी खुशबू लगाई दो हलंदे हलंदे मदीने पहुंचो उन जो मामो गोले गोले तकी पयो त जो बच्चो अलाए काने वयो ए हुजूर जे इश्क दे हुजूर जे प्यार में मदीने जे मीर इमामुल अंबिया वट रहियो कुछ वक्त का बाद में आका से के थे मुझा साईं मके अबो बिया अमर बिया भायर भी जाल भी बनड़ा पुटड़ा भी आए मोकल दो तमा वज उन सा मिली मोटी दो अजा अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो मसब वज रगाल बुद तू जो बाबो काफर तू जी अम्मा काफरानी तू जा भायर अम्मा काफर उन वजे दो बता तो जो अबो अम्मा तो के कुछ चवे ओ मुझा बचड़ा मा मोहम्मद मुस्तफा तो के पार तो गया मा मोहम्मद मुस्तफा तो के से कार्या दो शाह भी जवानी पर अबे अम्मा जे सामो न थी जाए सुभान अल्लाह हो रहा था यार ओ दोस्तों इन्हें इस तालन के छड़े करे न पिंडाल में अची वियो जेका शे वटनी दव अतर वगैरह या बी का शे दाची हित पिंडाल में वे हो छो त ही तहां जो जलसो ही तहां जो ही प्रोग्राम कबर जो चंगन भलन के नजरू हने त मुलन ने मानू अचन था या न था अचन पर जमात ने ने पिंडालन जे बीण का बेहतरा इन पिंडाल में वे हो तहां जे हिन जलसे के छड़ो कबर न तो दिसे छड़ो लाड़कानो न तो दिसे छड़ो सिंध न थी दिसे तहां जे न जलसे के इमरान खान होते जुदा पे दिसे पर बुधो खुदा जी सा जो कसम कादियान जा बाबा डाला लंदन में अमेरिका में वेही कार ताजे जलसे के दिसंदा आई दिसन सा इहो महसूस कंदा त कबर में जेके सजा पुत्र कादियानी रहंदा उन जो रहण बेकार आ उन के कार कंदा त जल्दी कबर छडे हेडे असन जे पंजे मुल्क जो छो कबर मोहम्मद मुस्तफा जे गुलाम जो शाह जे करे इने बीहण का बेहतर है हेडे जो हेडे बाहर भला ता के अंदर अंदर झलना चंगा भला डाले सा बिठाओ हेडे अंदर अचो हे पिंडाला ही तहफुज खत्मे नबुवत ही इश्क रसूल जो ही मैदान आ अचो अल्लाह जा बानो इन मैदान में वेहो सजी दुनिया ता के पे दिसे आओ अर्ज पे कया हजरत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु निकतो चौन सुभान अल्लाह डाडा न था चो मोहब्बत सा न था चो हलंदे हलंदे जीअं जो गोट आयो अबो तो उन जो फौत थी अबो मरी हज़रत मुसअब बिन उमैर जीअं जो आयो परे खां उन जे भाउ ॾिठो यार लोड त मुंहिंजे भाउ जी आ मुसअब जी डोड़ंदो वयो मुसअब काने वए के चई यार मां मदीने वयो हुयुसि चई यार बाबो त फौत थियो तोखे ॾाढो यादि कंदो पर मुसअब अबे ॾाढे जो दीन छॾे वई आओ अद पाओ चयुसि मुसअब अबो त मरी वियो माल मुंहिंजे हवाले करे वयो अबो त मरी वियो ए बाग मुंहिंजे हवाले ये ज़मीन मिल्कियत मुंहिंजे हवाले ओ मुंहिंजा भाउ ये बाग ॾियाई ज़मीन ॾियाई पैसा ॾियाई माल ॾियाई मदीने वारे के छड़े दे अल्लाह अल्लाह ओ कबर जा मुसलमान हज़रत मुसअब बिन उमैर चवेस दो अदा गाल बुध इन बागन में मुझो भी सो दई यार जे पे जो तू पुटरा उन जो मां भी आया तोखे खबर बाबा से मूसा वडो प्यार कंदो ये बाग ॾियाई बारियूं ॾियाई बंगला ॾियाई हलो मदीने मुझे पीछे मोहम्मद करीम जी ज़ियारत कर मुझे साईं जो चेहरो त ॾिस मुझे साईं जो अखियूं त ॾिस मुझे साईं जा चपड़ा त ॾिस मुझे साईं जो अखलाक त ॾिस मुझे साईं जी रहमत ॾिस अल्लाह अल्लाह ओ मुझा भाउ यार मदीने हल मुझे विचे मोहम्मद करीम जो कुरान ॿुध जॾहिं मुंहिंजो साईं कुरान पढ़ंदो आ पखी बि रोई मुझे साईं जो कुरान ॿुधंदा थई ॾाढा त चवनि सुभान अल्लाह
बादो चवे सदा मां न हलंदुस चुना न दे न चईंदा कि तू भी न हलंदे त मां भी मोहम्मद जो कलमो न छॾींदुस ज़ाल खे वञी ॿुधायईंस हज़रत मुसअब बिन उमैर शादी कई कुफर जी हालत में हो जॾहिं ई के चईंदा बाबा मां हिन औरत सां शादी कंदुमि चई कराई पुट बि थिया ॿुधो ॿुधो जीअं जो आयो भाउ जी चयोसि ज़ाल खे ॻाल्हि ॿुधी अथई कहिड़ी चई तूं वारो मुड़ुसु मदीने वयो अथई अबे ॾाॾे जो दीन छॾे मोहम्मद जो दीन अख्तियार कयो अथई दरवाज़े ते बीठी परे खां आयो चवेसि मुसअब खे ॾे नाच जाए छाजे लाइ चई कलमो पढ़ियो अथई चई हा चई कलमो छॾींदे त मां तुंहिंजी ज़ाल न छॾींदे ते केॾे नाच जाए अल्लाह अल्लाह वारे वाह यार मुंहिंजे साईं जा आशिक ज़ाल खे थो चवे अल्लाह जी बानी मां मिठे मोहम्मद करीम जे कलमे जी दावत खणी आयो आहियां मोहम्मद जो कलमो पढ़ भई जहान चङा थींदई चएती न चवेसि थो जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो न पढ़ंदी ओ काफिरानी ज़ाल मां काॾे कंदुसि चई नंढड़ा बचड़ा मुंहिंजा नंढा हन वॾा थियनि मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी दावत ॾींदोमान मुस्लमान थिया त बचड़ा न त काफिर बचा काॾे कंदुसि बाग छॾई भाउ छॾई ज़ाल छॾई पुट छॾई बाक़ी जेको आसरो अमर में हो अम्मा भी दरबंद करे बी रही अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम दरवाजे ते भी चवे तो अमर मुंहिंजी तदो में वॾी उमेदगी मां चयो में अम्मा भाकुर पाईंदी सीने सां लॻाईंदी चुमियूं ॾींदी अम्मा जॾहिं कुफर जी हालत में हुयो अम्मा जॾहिं शराब पीअंदो हुयो अम्मा तूं दर रात जो बंद न कंदी हुई देर कंदो हुयो पाड़े वारनि खां पुछंदी मुंहिंजो मुसअब काॾे वयो अॼु एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे अमर दर बंदि कया अथई अम्मा मुंहिंजी तो में उमेदगी अम्मा भाकुर पाईंदी सीने सां लॻाईंदी चवे थी मुसअब चुमियूं बि ॾींदी माए भाकुर बि पाईंदी माए पर तूं मोहम्मद जो कलमो छॾे ॾे चवेसि थो अम्मा न न न मां कलमो न छॾींदुसि अम्मा मां मोहम्मद जो दीन न छॾींदुसि अम्मा मां मोहम्मद जी गुलामी न छॾींदुसि अम्मा मां मदीने वारे साईं खे न छॾींदुसि भाउ बि चवेसि मांखे छॾींदे चवेसि अम्मा ॻाल्हि ॿुध सॼी दुनिया छॾींदुमि भाउ छॾींदो अचाए अम्मा बाग छॾींदो अचाए अम्मा ज़ाल छॾींदो अचाए ओ मुंहिंजी मिठड़ी जी जरा बड़े बच्चा छॾींदो अचाए अम्मा मां तोखे बि छॾींदुमि सॼी काइनात छॾींदोमांइ पर मिठे मोहम्मद करीम जो कलमो मोहम्मद जी गुलामी कोन छॾींदोमांइ मां दर खोलियो कबर जा मुसलमानो दर खोले चवेसी लाहियो पटको असांजो पटको लाते कपड़ा ला सब लाहे दे हाई लेवल जा लटा पाई दो कंबर वारो खुशबू लगाए जने मुसअब बिन उमैर ये गली कवी दो हो त मानू चोदा ह त मुसअब बिन उमैर थो वजे हाई लेवल जा लटा पाइण वारो अम्मा लटा दी लाए दे भेड़ के चई दी गाल ॿुध मां इए वञा मदीने सीर केडो उघाड़ो वञ भेड़ के चई अदी गाल ॿुधो उठ जे मथां जेका तव्हां कूड़ रखंदा हो सर्दी जे करे आड़े खड़ी उन कूड़ के बाद कयई ओ कलमे वारो अधो हेठ ते बधई अधो कुलनि ते रखी खजीअ जा बूटरा बटे टोपो ॾेई अम्मड़ के चवे तो अम्मा तुझे साम्हूं न थींदुसि आका साईं तुंहिंजी पारत कई अल्लाह अल्लाह अम्मा मां हलां थो माउ छॾई
बचा छॾई कपड़ा लटा जानवारा ॾेयूं पियो अचे जुती कान मथो गाड़ो रोंदे रोंदे मदीने आयो मुंहिंजा मौला मूंखे एसी ताईं मौत न ॾिजाए जेसी ते रसूलुल्लाह जो चेहरो न ॾिसां अल्लाह अल्लाह कब्र जा गैरतमंद मुसलमान हुजूर जे कचहरी में वेठो हो मतलो गाड़ो तेला उगाड़ा जंहिं जिस्म ते मुलायम लट अजो न जिस्म ते उगूड़ पया उठ जी आका साईं जी कचहरी में वेठो हो हुजूर पुरनूर रहमतुल लिल आलमीन नबी ॾिसी करे रोई पया पाण फरमायूं मसहब जी मुंहिंजा साईं आओ हाई लेवल जा लटा पाईंदे गए हाई लेवल जी जुती पाईंदे गए हाई लेवल जी खुशबू लगाईंदे गए आओ मुंहिंजा साईं अज इसके रसूल में यार लटा हलाया मुलायम कपड़न जी जाए दे अज तुझे जिस्म ते गूड़ मज़ो अचई थो या न अल्लाह अल्लाह कब्र जा मुसलमानो हज़रत मुसअब बिन उमैर रोई करे चवे थो ओ मुंहिंजा साईं अल्लाह जी ज़ात जो कसम उन कब्रन में एॾो मज़ो न ईंदो हो जेको इन गूड़ में मज़ो थो अचे यार कहिड़ी शइ आहे जेका तोखे गूड़ में मज़ो थी ॾे रोई करे चवे थो हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो आहे कचहरी रसूल करीम जी में वेठो आया अखियूं मां ग़रीब मुसअब जूं आहिनि चहिरो वज़ुहा वारे साईं जो वेठो थो ॾिसां वेठो थो दीदार कयां हिन खां वधीक ॿियो मज़ो कहिड़ो थींदो आहे नथो चई सुभान अल्लाह तव्हांजी 12 महीने ईद थींदी आहे साहबा जी सुबुह जो भी ईद शाम जो भी ईद छो तो हुन जी मोहम्मद मुस्तफा जे चेहरे में हूंदी ही ईद सब कुछ छॾे आया तव्हां सां छा छॾियो तव्हां त फित नबी भी अंदर नथा अचो इसके रसूल जी कॉन्फ्रेंस में दावा है ओ मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम एड़न ईमान वारन जे लाइ अल्लाह कुरान में फरमायो असाने मोमिन जी दिल ते ईमान जा ठप्पा हणी छॾिया सुभान अल्लाह जो मां कुरान पढ़ा ऐं ॾाढा चो त मां पढ़ा रब तो फरमाए ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर युवादून मन हादल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अवा जेको होरिया चवंदो पंध बि न अल्लाह तोखे मको मदीनो घुमाए वञी ॾिसी आ हेॾो अल्लाह अल्लाह जो रसूल हेॾो अम्मो हेॾो अम्मा हेॾो भाइर हेॾो मिट माइट विच में बीठो आ हेॾो रसूल ऐं नबी हेॾो अबो तो चए त मोहम्मद ॾे न वञ अम्मा थी चए त मोहम्मद ॾे न वञो इन सभिनी खे कुर्बान करे अल्लाह ही अल्लाह जे रसूल सां मोहब्बत पिया कनि अल्लाह तो फरमाए असां अहिड़नि ईमान वारनि मोमिननि जे दिल ते ईमान जा ठप्पा हणी छॾिया इसके रसूल ने चइबो हाई लेवल जा लटा पाईंदो हो हाई लेवल जी जुती पाईंदो हो इस्लाम जो परचम हजरत मुसअब बिन उमैर जे हथ में आहे नथो चए सुभान अल्लाह ये बुलंद काफरन ॾिठो इस्लाम जो परचम बुलंद कयूं बीठो आहे हिन जे हथ खे वधियो परचम किरे आयो हिकिड़े काफर तलवार हई हथ कपजी पियो सट ॾेई
इस्लाम जो परचम बेत में खयई खुदा जी ज़ात जो कसम हेनो बियो काफर आयो वरी उन तलवार खई हथ कबजे परचम किरे आओ वरी ठका जो कटराई अल्लाह अल्लाह तवज्जो कर दो कयामा के पर्ची मिली वई त टेम तो जो पूरो थियो अब्दुल जब्बार के घट में घट ब कलाक हुजन करे मुजी तबियत खुले अर्ज कया वरी वीर जी शफकत कबर वार जी एडी वडी कॉन्फ्रेंस में अब्दुल जब्बार के दावत दई बिया घुराइन यार मां भी ज़बान मां भी कबर जिले शहदाद कोट जिले जो आया ये भी साईं वार जी वडी मेहरबानी आ शफकत अल्लाह अल्लाह हथ कबजियो यार न बिनी टूटन सा इस्लाम दे परचम के सीने सा लगाई भी तो हो खुदा जी ज़ात जो कसम जैसी दाई जान में जान हुए से जैसी दाई जान में जान हुए से इस्लाम जे परचम के किरण न नहीं तो ये मदीने जे मीर जा आशिक जानू घोर करे विया बच्चा घोर करे विया मुजा मुर्शिद करीम हजरत साईं बेर वारा साईं अब्दुल करीम नव्वर अल्लाह मरकदहु जै जे कब्र मां जन्नत जी खुशबू आई न तो जे सुभान अल्लाह फरमाइंदा पुट ता के शहादत जो शौक आए ता को पूछा तो आए हां आए तपो चौथा न शहादत जो शौक ऐं मुजाहिद थियो हज़रत साईं बेर वारा चवंदा त इहो जेको आहे न अच्छे नहीं कारण पटन वारो परचम आहे न इहो तव्हां पंहिंजे घरनि ते पंहिंजे चुगचनि ते पंहिंजे गाॾनि ते पंहिंजे जेको आहे सो दफ़्तरनि ते पंहिंजे ओताकुनि ते पंहिंजे ॻोठ जे स्टाफ ते हणी छॾियो इहो परे खां जॾहिं जाबर ज़ालिम ईंदा न तुंहिंजे घर ते परचम न बि ॾिसी करे चवंदा हे मुजाहिद शहादत जो शौक हज़रत मसअब बिन उमर किरंदे बाहू कबजी वयू जान हली वई परचम इस्लामी परचम के किरण न ॾिनो अज अहद कई वजाहिदा इलेक्शन वेझी आ इमरान जा त कम ई लही विया चो सुभान अल्लाह हां खत्म थी वियसि कम लही वियसि जाॾो काॾो चओ न सुभान अल्लाह अरे पेशावर में जमियत उलमा इस्लाम के अल्लाह फतह ॾिनी हाँ फतह दिया यही नतीजा वडी इलेक्शन में भी यही नतीजा हा पर इन सालमन लिखाया इन समझो पर अल्लाह ने के जलील ख्वार क्यों जो इंशाअल्लाह 2023 में जेका इलेक्शन थी जो आलिम सोभारा थींदा ता भी नी दो ओ दोस्तों अल्लाह जी ज़ात जो कसम उलमा जो साथ दियो हित भी गॾु हूंदो क़यामत जे ॾियारे युद्धंदासीं ता आलिमनि सां गॾु अॼु इहो अहद कई वञे असां पंहिंजे घरनि ते ई परचम न बि चालींदासीं लगाईंदो अल्लाह साईं दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए जिंदगी बाक़ी मुलाकात